जय झूलेलाल दोस्तों। हलो त मिली करे ठाहियूं था टेस्टी डिलीशियस सिंधियुनि जो सियारे जो स्पेशल निजो साग, जेको खाइण में ॾाढो सुठो लॻंदो आहे और सियारे में त असां सभिनीनि जे घर में ज़रूरु ठाहींदो आहे। हिते अधु किलो मां पालक खई आहे, अधु किलो सणिया जो साग, पाव खनि मेथी खई आहे और पाव खनि सावा धाणा खया आहिनि। सभिनीनि खे चङे तरीक़े सां धोई करे साफ़ कयो, हुन खां पोइ सागनि खे वढे वरितो आहे। हाणे हिते ॿ वॾा बसर थी खणा, जेके मां एकदमि सन्हो सन्हो वढंदमि। 6 वॾा टमाटा खया आहिनि, टमाटनि खे बि हीअं ई एकदमि सन्हो वढे वठिणो आहे। मां हिते चॉपर जो थी यूज़ कयां, तव्हां नाइफ सां बि इज़िली वढे था सघो। हिन जे साथ ई हिते असांखे लॻंदो हिकु ॻंढो थूम जो, 10 सावा मिर्च और 2 इंच जो टुकुर अदरक जो। सभिनि खे बढ़िया सां कुटे वठंदासीं। हिननि जो टेस्ट तॾहिं ईंदो आहे जंहिं महिल हिनखे कुटे करे विझंदव। हाणे हिते मां हिकिड़ो पॉट खयो आहे, तव्हां सिपड़ीअ में बि इहो साग ठाहे था सघो। हिन में 2 वॾियूं करछियूं भरे करे तेल गरम कयो और हुन खां पोइ हिन में हे चिथियल अदरक थूम और साओ मिर्च विधो। हिननि जो रंग जीअं ई मटिजी वियो, मतिलबु जीअं हिननि में हल्को सो गोल्डन कलर अची वियो, हुन खां पोइ हिन में मां हे वढियल बसर विधा आहिनि। बसरनि खे बि कंटिन्यूअसली हलाईंदे हुए मीडियम बाहि ते पचायां थी। हाणे तव्हां बसरनि जो बि कलर ॾिसी था सघो, लाइट ब्राउन थी वियो आहे। जंहिं महिल एकदमि हल्को सो गोल्डन कलर अचे न, तेॾी महिल हिन में हिकु नंढो चम्मच भरे करे कश्मीरी ॻाढ़ा मिर्च विझो, हुन खां पोइ वढियल टमाटा विझो। हाणे हिन जे साथ ई हिते असां सुका मसाला विझंदासीं, जंहिंमें मां विझां थी लूणु, ॻाढ़ो मिर्च, धाणनि जो पाउडर और हैड्र। सभिनीनि खे बढ़िया सां मिक्स करे हिनखे ढकु ॾेई करे धीमी बाहि ते 5 मिंट छॾे रखंदमि, जंहिंसां कि इहो जेको मसालो आहे न बढ़िया सां तेल खे छॾे रखंदो। 5 मिंट थी विया आहिनि। हाणे बढ़िया सां असांखे हीअं कड़छीअ सां टमाटे खे चिथे वठिणो आहे, जंहिंसां कि टमाटर एकदमि मैश थी वञे। हिन खां पोइ हिन में साग विझणा आहिनि। त पॉट में हिकु साथ हेॾा साग पींदव कान, त हिन लाइ छा कजो न, हिकु हिकु करे साग विझिजो और 2-2 मिंट हिनखे छॾे रखिजो तेज बाहि ते। त साग धीरे धीरे तुरंत ई रिड्यूस थी वेंदो। पोइ हिन में ॿियो साग विझिजो। इन तरीक़े सां पोइ टियों और पोइ चोथों। इन तरीक़े सां ई तव्हांखे हिन में साग विझणा अथव, छोकी हिकु साथ सॼा साग न पींदव। हाणे सभिनी शइ खे मां विझी वरितो आहे, त हाणे हिनखे ढकु ॾींदमि। ढकु ॾेई करे तेज बाहि ते 10 मिंट छॾंदमि, जंहिंसां कि साग पंहिंजो पाणी छॾंदो। हे ॾिसो 10 मिंट खां पोइ तव्हां ॾिसी था सघो, साग पंहिंजा पाणी छॾिया अथई। हाणे हिनखे हीअं बढ़िया सां कड़छीअ सां चिथंदासीं। वरी हिनखे ढकु ॾेई करे 10 मिंट हाणे धीमी बाहि ते रखंदासीं, जंहिंसां कि सभु साग बढ़िया सां ॻड़ी वेंदा। हुन खां पोइ हाणे मां गैस जी बाहि तेज कई आहे और तेज बाहि ते हिन जो पाणी बि सुकायां थी और कड़छीअ सां हीअं साग खे मैश बि कयां थी, जंहिंसां कि बसर, टमाटा, साग सभु कुझु पाण में गॾिजी वेंदा और भाॼी खाइण में ॾाढी सुठी लॻंदी। हे ॾिसो आख़िरी में मां हिनखे 5 मिंट ॿियो बि धीमी बाहि ते रखियो, जंहिंसां कि जेको तेल विधो हुयो उहो सॼो भाॼी छॾे रखियो अथई। तयारु आहे असांजो टेस्टी डिलीशियस सिंधी जो साग। तव्हां बि ठाहियो और मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो कि तव्हांजो साग कीअं ठहियो अथव। वीडियो वणी हुजे त पेज खे फॉलो कयो, वीडियो खे लाइक कयो। जय झूलेलाल।